जबर करे त शहीद जो लाश खसियो वियो आहे वारसनि खां ऐं क़ौमी कारकुननि ऐं जेका क़ौम परस्त क़यादत हुई उन्हनि खां इहो शर्मनाक वाक़ियो आहे ऐं अॼु ताईं उहो लाश पुलिस जे तहवील में आहे लाश वारसनि जे हवाले नथो थिए जबरी गुमशुदगियूं तशद्दुद FIRूं इहे सभु कुझु थियूं आहिनि पर लाश खसण जो ही अमल आहे हीअ दरिंदगी आहे जेका सरकार कई आहे 10 महीना सिंध में पुरमन दरिया जे तहफ़ुज़ जी जदोजहद हली आहे 10 महीना सिंध में ज़मीनुनि जे विलार ख़िलाफ़ असांजी पुरमन एहतजाजी तहरीक रही आहे कंहिं गाॾीअ जो शीशो न भॻो आहे सिंध जे माण्हुनि जो गॾियल एहतजाज एतमाद ऐं इत्तफ़ाक़ आहे त सिंधू दरिया ते गैर क़ानूनी कैनाल ऐं डैम न ठाहियो असांजूं ज़मीनूं कारपोरेट फार्मिंग जे नाले में न खणो पर पीपल्स पार्टी ऐं हुक्मरान बज़द आहिनि त कैनाल बि थींदा डैम बि थींदा ज़मीनूं बि खसींदासीं ही तरक़ी न पर तबाही आहे शहीद इरफान ऐं शहीद ज़ाहिद इहे सिंधू दरिया जे तहफ़ुज़ ज़मीनुनि जे तहफ़ुज़ जा शहीद आहिनि इहे हिन जदोजहद जा पहिरियां क़ौमी सूरमा आहिनि असां अॼु तॾे ते रहबर सिंध साईं GM सईद जे जेको गॾियल इतिहाद आहे उहा ऐं उन खां ॿाहिरि जेके तनज़ीमुनि जी क़यादत आहे उहे आया आहियूं असां वारसनि जा जेके मुतालबा आहिनि उन मुताबिक़ इहो मुतालबो कंदासीं त उन्हनि जे मर्ज़ी मुताबिक़ FIRूं वठो गिरफ़्तार थियल माण्हू उहे आज़ादु कयो न फ़क़ति इहे गिरफ़्तारियूं थियूं आहिनि पर मोरे जे एहतजाज में जेको जामशोरे में असांजे कारकुननि जे घरनि जे मथां चढ़ायूं थियूं ऐं गुम कया विया आहिनि जामशोरे में गिरफ़्तार थियल माण्हू उहे आज़ादु कयो त पुलिस उहा पीपल्स पार्टी जी गुंडागर्दी जो शिकार न थिए पीपल्स पार्टी जंहिं नमूने सां हिन वाक़िए खे मुर्तज़ा ख़ान जतोई मसरूर ख़ान जतोई खे इन्वाल्व कयो आहे उहो बि क़ाबिल मज़म्मत आहे इन्वाल्व आहे त मुराद शाह इन्वाल्व आहे त ज़िया लंजार इहे इन्वाल्व आहिनि इन्वाल्व आहे त पीपल्स पार्टी जी सरकार आहे हीअ जेका सरकारी दहशतगर्दी थी आहे उहा क़ाबिल मज़म्मत आहे सिंध जो बच्चो इन एहतजाज में असां सां गॾु आहे GSN रहबर कमेटी जिस्कम शहीद बशीर ख़ान तरफ़ां 25 तारीख़ ते अॼु मुज़ाहिरा आहिनि कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ शहीद जो लाश वापसि करण जे लाइ अॼु असां हिते आया आहियूं पर गॾोगॾु सुभाणे अॼु शहीद जे तॾे ते इहो अर्ज़ु सॼी सिंध जे आॾो रखंदासीं त सुभाणे पुरमन एहतजाज करे आम हड़ताल कयो मां उन्हनि अॼु शहीद जे तॾे ते चवां थो त ही उहे सिंध जा सूरमा जंहिं तव्हांजे दरिया जो तहफ़ुज़ ऐं ज़मीन जे तहफ़ुज़ ऐं सिंध जे तहफ़ुज़ जे लाइ शहादत माणी आहे हिननि खे जंहिं बेदर्दी सां क़तलु कयो वियो ऐं जंहिं बेदर्दी सां लाश फुरियो वियो आहे इन ते सिंध पुरमन एहतजाज करे जीअं 10 महीना सिंध नओं रिकॉर्ड अदम तशद्दुद जो क़ाइमु कयो आहे सुभाणे जी गैर मामूली हड़ताल कराची खां कश्मीर ऐं कश्मीर खां उॿावड़े ताईं सिंध यक आवाज़ थी बंदि थिए ऐं एहतजाज करे त ज़ुल्म ऐं ग़ुलामीअ जो राज ऐं दरिया ते कब्ज़े ऐं फुरलुट जो राज ज़मीनुनि ते विलार जी जेका लाक़ानूनियत ऐं गुंडागर्दी आहे उहा क़बूल आहे।